अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पियो सभु दोस्त ठीक हूंदो ऐं खैरियत सां हूंदो। जीअं त अॼु जे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा थियण वारो आहे। जीअं तव्हीं दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त छा खैरू ओठे खे मारींदो, जीअं त क़ैद मां उनखे ओठे छॾायो आहे। मतिलबु हाणे जीअं त चए पियो हाणे ओठे खे ज़िंदा न छॾींदुमि। छा खैरू ओठे खे मारींदो या ओठो खैरू खे मारींदो? छाकाणि त खैरू जी भेण ओठे जी भेण मतिलबु ओठे जी भेण खे भॼायो आहे। मतिलबु छा ओठो मारींदसि या खैरू ओठे खे मारींदो? ऐं छा मीरा हक़ीक़त अॻिते ॿुधाईंदी या न, हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियां गुज़ारिश आहे त जेकॾहिं चैनल ते नवां आयल आहे त सब्सक्राइब कंदा चैनल खे, ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। वधीक तव्हांजो टाइम न पिया वठूं, अॼु जे वीडियो खे कयूं था स्टार्ट। तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो रहां त जीअं त खैरू ओठे खे हणंदो आहे गोली ऐं ओठो बची वेंदो आहे। मतिलबु बांह में उनखे गोली लॻंदी आहे। ऐं मीरा अॻिते हक़ीक़त न ॿुधाईंदी आहे। उहो छोटू आहे जेको उहो हक़ीक़त रस गफ़ार ख़ान खे ॿुधाईंदो, चवंदो त उहा चांहि बाई ठाही आहे ऐं मूंखां उहा चांहि वठी करे इहा चांहि शानी बेगम जी मां बाई ठाही आहे। ऐं इंतज़ाम उन्हनि जे मथां ईंदो। जीअं त रस गफ़ार ख़ान वारनि खे ख़बर पइजी वई आहे ऐं जे कमाल ख़ान खे ख़बर पई त तलाक ॾींदसि शानी बेगम खे, ऐं जल्द खां जल्द कमाल ख़ान खे बि ख़बर पइजी वेंदी। इहो हुयो अॼु जो वीडियो। जेकॾहिं अॻिते मालूमात वठणी अथव त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा, जीअं अहिड़ा ई वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि तक पहुची सघनि।